नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरुनि सिलसिलो जारी है। हिन वक्त कराची में खबर ईंदा हलूं त FIA साइबर क्राइम हैदराबाद जी थदी सड़क ते कार्रवाई दौरान ड्रग बाला जुए में 13 वरनि जी नीगर सां बदफेली ऐं ब्लैकमेल कंदड़ जवाबदार के गिरफ्तार करे वरतो। एडिशनल डायरेक्टर साइबर क्राइम इमरान रियाज़ जो चवण है त गुलाम मुस्तफ़ा लुंड के गिरफ्तार करे मोबाइल फोन कब्जे में वरतो वियो है। मोबाइल फोन मां फेज तस्वीरूं बत कयूं वयूं आहिनि। मुतासिर नीगर जवाबदार वट कम कंदो हो। इमरान रियाज़ मूजिब जवाबदार नीगर सां बदफेली कंदो हो ऐं हिन जूं फेज तस्वीरूं भी कढियूं ऐं इन तस्वीरुनि जे बुनियाद ते केस ब्लैकमेल करे रहियो हो। नीगर जे वालिद खे ख़बर पई त हिन पंहिंजे पुट खे गुलाम मुस्तफ़ा वटि कम करण खां रोके छॾियो। एडिशनल डायरेक्टर साइबर क्राइम मूजिब जवाबदार नीगर जे वालिद खे धमकियूं ॾिनियूं ऐं ब्लैकमेल कयो त पंहिंजे पुट खे मूं वटि मोकिल। जवाबदार जे मोबाइल फोन जी फार्जिंग कराई वेंदी। संदसि खिलाफ चाइल्ड पोर्नोग्राफी एक्ट तहत केस दाखिल कयो वियो आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।